अस्सलामुअलैकुम, मुंहिंजो नालो ग़ज़ाला उरसाणी आहे ऐं मां ओसर फाउंडेशन में एज़ अ डायरेक्टर फिनांस कमु करियां थी। अॼु असांजो प्रोग्राम जेको आहे सकाफ़त जे लिहाज़ खां रखियो वियो आहे। हूअं ॾिठो वञे त असांजी जेका सकाफ़त आहे उहा 5000 साल पुराणी आहे, पर इहा बदकिस्मती आहे त अॼु जी जनरेशन जेका आहे उनखे जेको आहे सो असां उहे शयूं वापसि न करे सघिया आहियूं जेके असांजूं विरसे त वरसे हलंदियूं रहंदियूं आहिनि। ऐं उन्हनि खे ई वापसि आणण जे लाइ, पंहिंजे विरसे खे, पंहिंजी सकाफ़त खे बचाइण जे लाइ असां वक़्तनि फ़वक़्तनि इहा कोशिशि कंदा आहियूं त पंहिंजो जेको असांजी न्यू जनरेशन आहे उन्हनि खे असां पंहिंजे विरसे बाबति आगाही ॾियूं ऐं उन्हनि खे ॿुधायूं त असांजो विरसो केतिरो न रंगीन ऐं अज़ीम आहे, जंहिंमें क़ुर्बानी, ईसार, प्यार, मोहबत जो ई नालो आहे। हर रंग, हर कोनू उनजो जेको आहे या हर कुंड जेका उनजी आहे उहा रंगीन आहे ऐं उहे रंग असांजे प्यार ऐं अमन ऐं मोहबत जी निशानी खे ज़ाहिर कंदा आहिनि। अॼु जो असांजो टॉपिक आहे सिंधु तो में साह असांजो। उनजो मक़सदु रखण जो इहो ई हो त असांजो जेको पाणीअ जो मसइलो आहे, वॾो मसइलो आहे पाणीअ जो, जेको असांजो सिंधु दरिया आहे उहो ॾींहुं ॾींहुं बि सुकंदो पियो वञे, त उन बाबति ॿारनि खे आगाही ॾियूं त असांखे केतिरो हिसो पाणी मिलणु खपे, असांखे पंहिंजे ज़मीनुनि खे ज़रख़ेज़ करण जे लाइ कहिड़ियूं कोशिशूं वठणु घुरिजनि, जीअं ईंदड़ नस्ल खे इहा ॼाण मिले ऐं ईंदड़ नस्ल असांजो वाॻूं संभालींदड़ आहे त उहे जेके आहिनि पंहिंजूं जॾहिं वाॻूं संभालीनि त हर शइ खां आगाह हुजनि। ऐं बाक़ी त ज़ाहिर कोविड हुई, 2 सालनि खां हर शइ बंदि हुई, ईअं एक्टिविटीज़ बि बंदि हुयूं, त जॾहिं कल्चर शो जो अनाउंस कयो वियो त सम्झो त ॿार ज़िंदा थी विया, ॿारनि में जान अची वई ऐं उन्हनि खे ज़ियारण जे लाइ अहिड़ियूं एक्टिविटीज़ करणु घुरिजनि। इहा असांजी कोशिशि हूंदी आहे। महिरबानी।